जंगीशाही मावा के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध सुजाग सोशल वेलफेयर एसोसिएशन ज़िला ठटो तरफ़ां साल 2024 में मुतक़िब आम चूंडनि जे सिलसिले में एक पब्लिक डायलॉग सिंध सुजाग तंज़ीम ऑफिस शहर ठटो में मुनक़िद कियो वियो, जंहिंमें उनवान हो इलेक्शन में बीहंदड़ उम्मीदवारनि जो अवामी किरदार छा हुजणु घुरिजे। प्रोग्राम में सिंध डेमोक्रेटिक फोरम के मरकज़ी अगवान मोहतरम अख्तियार हुसैन तुनियो ख़ुसूसी तौर शिरकत कई। ॿियनि शिरकत कंदड़नि में अलसद तंज़ीम जो अगवानो हबीबुल्लाह रांटो, अदीब ऐं लेखक साईं अल्लाह जुड़ियो, डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ठटो जो अगवानो साईं महमद इस्माइल मेमन, सहाफ़ी गुलाम फारूक शेख, इनायत ज़ऊर, समाजी वर्कर मोहतरम वकारुन्निसा, वाइस ऑफ यूथ फीमेल विंग जी मिस महरीन पंवर, समाजी वर्कर नूर हसन हीजन, समाजी वर्कर हैदर बख्श भंभरो, समाजी वर्कर गुलाब खान जोखियो, समाजी अगवान अब्दुल अजीज थेबो, समाजी अगवान जुल्फकार कंडा, समाजी अगवान शफ़ीक अहमद जोखियो, मीर जोखियो, हक नवाज जोखियो ऐं ॿियनि शिरकत कई। यहाँ तो मैं क्या रस्तो ही कौन मिला तो यहाँ तो मुझे आवाज दबाई हुई। ठीक है, हिकिड़ो त इहो। नंबर 2 असांजे शऊर ते जेको वार कयो वञे थो उहो केॾी महिल जेको अदा